सियाणी डॉक्टर सुयूं हणी वियो आहे। हाणे कुछ बुखार झको थियो आहे। उथी वेहो, तां तुंहिंजे लाइ 2-3 ग्राम मानीअ जा खणी अचां। मुंहिंजे लाइ मानी न खणी आ। कें पचाई आहे मानी? मूं ई त मानी पचाई आहे, ॿियो केरु पचाईंदो? 2-3 ग्राम खाओ त का जिस्म में सघ अचे त ईअं खट ते पई रहंदी। कीअं खा मानी? नथी वणे मानी। मुंहिंजी नसीबा खे मानी नसीब थींदी अलाए न। अलाए हू किथे हूंदी। पुट मलूक जी बि ख़बर कोन्हे। अलाए कीअं दरिया सां जहिड़ींदो हूंदो, उते खाईंदो पीअंदो बि हूंदो अलाए न। मलूक मर्द माण्हू आहे, हेॾां होॾां करे पेट खे गभे खां ख़ाली की न रखंदो। बसि सलाह करे दरिया मां निगरीअ खे वठी पाण सोभारो थी अचे। मलूक जा पी, तूं कीअं बि करे मुंहिंजी न्याणीअ खे ॻोल्हे हिते घर वठी अचे, न त हुन सवा मरी वेंदसि। तूं परेशान न थी, मलूक दरिया में आहे। असां हेॾां होॾां ॻोल्हा करे छोकिरीअ खे लही विझंदासीं। रब साईं कंदो पंहिंजी छोकिरी जल्दी घर अची वेंदी। किथे हू ज़ालिम मुंहिंजी निंगरीअ जी इज़त खे। पत हर कंहिंजी अलाह ई रखंदो आहे। दरिया पीर इब्राहिम शाह वाड़ी वारे जे मुहाबे अलाह पंहिंजी निंगरी हिते ई आणींदो, पाण ग़रीबनि जी लज रखंदो। सियाणी तूं माउ आईं, दुआ कर। या अल्लाह, तूं मिस्कीन ऐं ग़रीब न्याणीअ जी इज़त बचाइजांइ। दरिया बि तुंहिंजो त असीं बि तुंहिंजा, पर जेके हू ज़ालिम आहिनि न उहे तुंहिंजा आहिनि न दरिया जा। तूं ई हाणे उन्हनि ज़ालिमनि जा बेड़ा गर्क कर। वरी तूं असांजे हिन तड़ ते सुकून ऐं शांतीअ जा मेला मचाए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।